दड़ो में सुमरा इतिहाद पाकिस्तान सरदार सजाद हुसैन सुमरो जा तंज़ीमी दौरो कयो वियो, जंहिंमें सुमरा बरादरी जे अॻवाननि डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर अज़ीज़ सुमरो, चेयरमैन रियाज़ सुमरो, वाइस चेयरमैन इकबाल सुमरो, हाजी यार मोहम्मद सुमरो, सुमरा इतिहाद अॻवान गुलज़ार सुमरो, मोहम्मद मलहून मुस्तकीम सुमरो, मोहम्मद मूसा सुमरो, MH सुमरो, रफ़ीक सुमरो ऐं सुमरा बरादरी तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं यूनियन काउंसिल खानपुर जी ऑफिस जो इफ़्तिताह पिणु कयो वियो। सरदार सजाद हुसैन सुमरो के पटके जो तोहफ़ो साणस गॾु आयल महिमाननि ऐं पार्टी अॻवाननि खे अजरकुनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। सरदार सजाद हुसैन सुमरो पारां सुमरा बरादरी खे पाण में ॿधी एकी करण ऐं बरादरी जा मसइला हल करण जो वचन पिणु कयो वियो। ईंदड़ इलेक्शन में इंशाअल्लाह सुमरा MPAs ऐं MNAs हूंदा। सुमरा बरादरी जे फलाह ऐं बहबूद लाइ हर मुमकिन कमु कंदा रहंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।